सिंधी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कंदासीं गंबट खां शबीर अहमद जूणे जो जी। गंबट दरादा शरीफ़ भरिसां ॻोठु वरियो वाहन जे रहवासी शफ़ी मोहम्मद जूणे जो पंहिंजी ज़ाल ऐं मासूम पुट सां गॾु एतिराज कयो। ख़बर मूजिबि गंबट दरादा शरीफ़ भरिसां ॻोठु वरियो वाहन जे रहवासी शफ़ी मोहम्मद जूणे जो ऐं उनजी ज़ाल ऐं मासूम पुट गंबट प्रेस क्लब अॻियां एतिराज कंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त शफ़ी मोहम्मद जूणे जो संदसि ज़ाल चयो त मुंहिंजा वेगा ॿाहिरि रियाज़त ऐं सोबत जूणे जो असांखे बेगुनाह धक कया अथनि। राणीपुर थाणे ते एनसी बि दाख़िल कराई आहे, पर बासनि खे पुलिस गिरफ़्तार नथी करे। असांखे मिल्कत मां हिसो न पिया ॾियनि ऐं असांखे धमकियूं ॾेई रहिया आहिनि त तव्हां उतां लॾे वञो न त तव्हांखे मारे छॾींदासीं। उन्हनि उहो मुतालबो कयो। सखर DIG सखर SSP खैरपुर खां मुतालबो कंदे घुर कई त असां सां इंसाफ़ करे असांखे हक़ु ॾियारियो ऐं जवाबदार खे गिरफ़्तार कयो वञे। ॿी सूरत में असां पंहिंजो पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदासीं।